फ्रेंड अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जो प्यारो दोस्त बाबर अली सिंधी असांजो चैनल है यूट्यूब बाबर अली सिंधी के नाले से जै भी सब्सक्राइब न कयो तो मेहरबानी करे चैनल के सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां ऐं बेल आइकन के ज़रूर दबायो ताकि अचण वारी हर वीडियो अवां ताईं पहुची सके। अॼु असांजे दोस्त जी सुख आहे उबन अली शाह ते। आऊं ऐं मुंहिंजो नंढो भाउ बाक़िर अली रिड वञूं था पिया उबन शाह ते। अव्हांखे उबन शाह घुमाईंदासीं ऐं उबन शाह जी दरगाह आहे कोट डिजी जे नज़दीक पहाड़नि में दरगाह आहे उबन शाह जी, उहा बि अव्हांखे ॾेखारींदासीं। असां सां जुड़िया रहिजो। ये दरगाह है गंबल शाह कोट डिजी जे थोड़ो और बंगले कोट बंगले का थोड़ो और मीरवा जे लगी है गंबल शाह दरगाह। वहाँ के अंदर भी मुआयनो करायूं था गंबल शाह दरगाह जो। इसे कमन जो ताज़ो जूस इतने मिलंदो आहे कोट बंगलो लग मीरवा जी पुल है मीरवा जे साम्हूं इतने कमन जो जूस है तमाम फ्रेश ओरिजिनल ज़बरदस्त जूस मिलंदो आहे। असां भी इतने ब्रेक कयो आहे जूस पीअण जे लाइ। इंशाल्लाह कुछ ही टाइम में उबन शाह सरकार ते हूंदासीं, रस्ते में जूस था पियूं पिया। What is करना वो बुराई बीमारी ये दरगाह उबन शाह सरकार है।